नाज़रीन कम भरसा कदीमी दरगाह गुलाम शाह बखारी ते नशो वापराईंदड़ मवालिन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दरगाह जे मतोलिन इलाइक़े वासियुनि चयो आहे त पुलिस मवालिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे इख़्तियारी नोटिस वठनि। तफ़सील ॾिसूं था मुरीद राजपुर जी हिन रिपोर्ट में। बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कुंभलगढ़ ज़िले खैरपुर जी मशहूर दरगाह जिथे मनशा जे वाह पे ऐं विकिरे ख़िलाफ़ हितां जे जेको दरगाह जा मतवली ऐं हितां जा मोज़िन एहतजाज कयो। अचो त खां पुछूं त संदन छा चवण आहे। हिते जेका आहे दरगाह गुलाम शाह बखारी आहे सभिनी खां आबाद आहे। हिते नशे में तमामु घणो आज़ार आहे। असांजी जेका इहा घोड़ा आहे हिते नशे में के हितां माना कढियो वञे अराक अराक में असांजा पीर आहे ऐं जेको स्कूल माहौल आहे उहो बि ख़राबु थिए थो ऐं जेके ज़ाहिरी न चवंदा पाड़े वारा उन्हनि सां तमामु चङाई खणी आहे। असांजी जेका मुतसिर SP साहिबु आहे या ॿियो असांजा आला मंझा कुंभनी थाणो आहे उन खां अपील आहे त इहो असांजो आज़ार ख़तमु कनि। मवालनि जो नशे जो इन जो वॾो आज़ार मची वियो आहे। हिते ॿाहिरियां माण्हू बि अचनि था। दरगाह आहे वॾी दरगाह आहे मुक़ाम आहे ॿार बचो माण्हुनि जो अचे थो उन्हनि खे बि काई माना फुर्सत कोन था ॾियनि। उहे वीचारा के अध तो मोटी था वञनि के औरतूं अध तो मोटी थी वञनि जे हिते हिन जी फशीरी लॻी पई आहे फ़क़ीरनि सां। इन करे असां वस वारनि खे इहो अपील था कयूं त हितां जो जेको आहे क़दम खयो वञे। उहे माण्हू हिते किन बि अची था कनि गाड़ियूं गुंडागर्दी 6-6 मोटरसाइकिल अथनि 4-4 माण्हू उन ते थोरी ॻाल्हि थी हिते थिए त उतां ॻोठ खां उहे निकिरी अची हिते फ़क़ीरनि ते हमिलो था कनि। इन जे लाइ असांजो अर्ज़ु आहे इहो आला हुकूमत खे SHO कुंभ खे SP साहिब खे DIG सखर खे असांजे वज़ीर आला साहिब खे असांजे MNA नफ़ीस सैयद नफ़ीस शाह खे मुनवर वसाण MP साहिब खे त असां वटि जेको आहे सो हीउ नशो पतो ख़तमु कराए वञे जीअं हिते दरगाह ते माण्हुनि खे सुकून थिए ऐं हीअ दरगाह जी रौनक साॻी बहाल थिए। हींअर दरगाह जी रौनक उहा न रही आहे। हिते असां आला अख़्तियारनि खे जेको आहे अपील था कयूं SP साहिब खे कुंभ जे थाणे हद खे उन अपील था कयूं असांजी हिन मंशा मां जांच कराई वञे। ज़ाहिरिन खे तमामु तकलीफ़ आहे हिते। जी बिल्कुलु तव्हां हितां जे जेके मतवली ऐं हितां जा मोज़िन जा तासरात हुआ संदन इहो ई चवणो त हिते कुझु मख़सूस क़ौम जा माण्हू आहिनि जेके हिते अची करे दरगाह ते नशो वापराइनि था ऐं विकिरो बि कनि था। उन हवाले सां जेके हिते ज़ाइरीन अचनि था उन्हनि खे हिते ज़ाइरीन खे जेको आहे सो ज़ियारत करण में इंतिहाई जेको आहे तकलीफ़ महसूस थिए थी। उन खां अलावा हिते क़ब्रिस्तान आहे जिते जॾहिं को माण्हू मरे थो हिते दफ़नाइण अचनि था त उहे जेके मवाली आहिनि उते नशो वापराइण सबबु उहो गाफ़िल थी करे माण्हुनि खे गारगंद कनि था। ऐं हिननि जेको आहे सो आला अख़्तियारनि खां इहा अपील कंदे मुतालबो कंदे घुर कई आहे त जेके हिते नशो वापराइनि था ऐं विकिरो कनि था उन्हनि ख़िलाफ़ क़दम खई वञे। कैमरामैन मंसूर गुल सां गॾु मुरीद हुसैन राजपुर धरती TV।